पाकिस्तान फ़लस्तीन मसइले ते बरियासती हल जो हामी आहे। तकरारी इलाइक़नि जी हैसियत तब्दील करण वारियुनि कोशिशुनि जी मुखालिफ़त कयूं था। भारत सां छिकटाइण दौरान पाकिस्तान ज़िम्मेवाराणो किरदार अदा कयो। नायब वज़ीर आज़म ऐं परॾे वज़ीर इसहाक़ डार जो SCO इजलास खे ख़िताब। इजलास खां पहिरीं इसहाक़ डार जी चीनी सदर ऐं किर्गिस्तान जे परॾे वज़ीर सां मुलाक़ात थी, जंहिं दौरान ॿ-तरफ़े लाॻापनि जे तसलसल ऐं गॾियल दिलचस्पी वारनि शोबनि में सहकार वधाइण जो अज़्म कयो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ अॼु सदर मुमलकत आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात कंदो। ऐवान सदर में रिथियल मुलाक़ात में अहम मामलनि ते ॻाल्हियूं थींदियूं। इलेक्शन कमीशन खैबर पख्तूनख्वा में मखसूस सीटुनि बाबति नून लीग जी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। फ़ैसिले में चयो वियो आहे त अक़लियती सीट ते नून लीग ऐं JUI विच में टास कई वेंदी। KP असेंबली में नून लीग ऐं JUI खे 9, PP खे 5, PTI ऐं PNP खे 1 सीट इज़ाफ़ी सीट ॾिनी वेंदी। IMF जो ट्रेक्स छूट ते इनकार। हुकूमत 3 लाख टन खंड जी दरामद जो टेंडर वापसि वठी छॾियो। 50,000 मेट्रिक टन खंड जी दरामद लाइ नओं नज़रसानी टेंडर जारी। 22 जुलाई ताईं आछूं तलब। FBR जो मुनासिब मोहलत ॾियण बिना ओगाड़ी नोटिस जारी करण गैर कानूनी करार। सुप्रीम कोर्ट जो चवणु आहे त कमिश्नर इनकम टैक्स जो 1 ई ॾींहं में अपील। फ़ैसिलो ऐं रिकवरी नोटिस जारी करण इंसाफ़ जे उसूलनि ख़िलाफ़ आहे। अदालत हिकु ख़ानगी कंपनी ख़िलाफ़ 2 अरब 92 करोड़ रुपयनि जी इनकम टैक्स रिकवरी जो नोटिस मुअत्तल करे छॾियो। हिकु ॿी ख़ानगी कंपनी ते 1 अरब 88 करोड़ रुपयनि जी विद होल्डिंग टैक्स जी उगाड़ी जी कार्रवाई कलदम करार। अदालत हुकुम ॾिनो आहे त रिकवरी खां अॻु टैक्स ऑफिसर जी अपील जो फ़ैसिलो बाक़ाइदा टैक्स ॾींदड़नि खे मिलणु घुरिजे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां इंडोनेशियन बचाव वारे वज़ीर लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड सयाफ़ी शमसुद्दीन जी मुलाक़ात। ॿ-तरफ़ो सहकार वधाइण ते इत्तफ़ाक़। मुलाक़ात में पाकिस्तान ऐं इंडोनेशिया विच में तारीख़ी भाइराणनि ऐं दोस्ताननि ॿ-तरफ़नि लाॻापनि ते ॻाल्हि ॿोल कई वई। शहबाज शरीफ जो चवणु आहे त पाकिस्तान ऐं इंडोनेशिया विच में गॾियल सक़ाफ़त, मज़हब ऐं तारीख़ी रिश्तनि ते ॿधल पुराणा दोस्ताना लाॻापा आहिनि ऐं ॿई मुल्क आलमी फोरम ते हिक ॿिए जी हिमायत कंदा आहिनि। वफ़ाक़ी गरू वज़ीर मोहसिन नक़वी जी तेहरान में ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान सां मुलाक़ात। ईरानी सदर जो चवणु आहे त यहूदी हुकूमत मुसलमाननि जे सिफ़नि खे कमज़ोर करण ऐं विरहाइण जी कोशिश करे रही आहे। इस्लामी दुनिया खे यहूदी हुकूमत जो मुक़ाबिलो पाण में इत्तिहाद ऐं ॿधी सां करणु घुरिजे। ईरानी सदर जंग में ईरान जी हिमायत करण ते पाकिस्तानी हुकूमत जा थोरा मञा। घरू वज़ीर मोहसिन नक़वी ईरानी अवाम खे यहूदी अगराई ख़िलाफ़ तारीख़ी सोभ ते वाधायूं ॾिनियूं। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जी बीजिंग में चीन जे सदर शी जिनपिंग सां मुलाक़ात। चीनी सदर नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार समेत इजलास में शरीक मुल्क जे वफ़दनि जो आदर भाव कयो। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में तारीख़ी तेज़ी जो तसलसल बरक़रार। 100 इंडेक्स 1,60,000 जी हद पार करे वियो। स्टॉक एक्सचेंज में कारोबारी हफ़्ते जे ॿिए ॾींहं बि ज़बरदस्त तेज़ी सबबि नओं रिकॉर्ड क़ाइम। कारोबार दौरान 100 इंडेक्स में 1,176 पॉइंट्स जो इज़ाफ़ो। इंडेक्स 1,60,678 पॉइंट्स ते पहुची वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त स्टॉक एक्सचेंज जी तारीख़ी सतह पार करणु कारोबारी बिरादरी जो मईशत ते एतमाद जो इज़हार आहे। ताज़ा हाकारी अंग अखर हुकूमती पॉलिसी जो दुरुस्त तरफ़ रुख हुजण जो इम्तिहान आहिनि। MNA जमशेद दस्ती नाअहल करार। इलेक्शन कमीशन रेफरेंस ते महफ़ूज़ थियल फ़ैसिलो जारी करे छॾियो।
क़ौमी असेंबली मेंबर जमशेद दस्ती जूं तालीमी सनतूं जाली करार ॾिनियूं वयूं। हैदराबाद के अक्सर इलाक़नि में पानी नेकाल थी चुको है। हेस्को की नाअहली सबब हैदराबाद में बर वक्त पानी नेकाल न थी सघियो। हैदराबाद में हेस्को की नाअहली सबब पानी कढण में ॾुखियाइयूं पेश आयूं। हेस्को की बिजली बंद हुई। इंतजामिया जनरेटर की मदद से पानी नेकाल कयो। बदकिस्मती से बरसात दौरान हेस्को परफॉर्म न कयो। कराची में बरसात के मुंह ॾियण लाइ तैयार आहियूं। सिंध के सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमर जूं कराची में मीडिया से गालियों चयाई कुछ जमायतुन के अवाम में मकबूलियत बुरी है। अपोजिशन सियासत चमकाइण लाइ अवाम के गुमराह करे रही है। पीटीआई बानी के बारन के जरूर पाकिस्तान अचण घुर्जे। हाणे नफ़रत ऐं डफेड़ वारी सियासत की इजाजत न मिलंदी। कराची में ज़बू बणिजी वियल 59 इमारतन में 29 खाली कराई वयूं आहिनि। कमिश्नर कराची पारां ज़बूहाल इमारतन बाबत जोड़ियल कमेटी इजलास में रिपोर्ट पेश। कराची समेत समूरी सिंध में 588 इमारतन के इंतहाई ज़बूहाल करार ॾिनो वियो। मकानी खाते के सूबाई वज़ीर हिदायत ॾिनी है त मुतासिर इमारतन के रहवासिन के आबाद करण वारे अमल के यकीनी बणायो वञे। खाली करायल इमारतन के रहवासिन के सिंध हुकूमत 3 महीनन की मसवाड़ ॾींदी। मालकानन हकन वारन रिहाइशिन लाइ कमेटी सिफारिशूं पेश कंदी। कराची के इलाके डिफेंस में पुरस्कार नमूने फोत थियल अदाकारा हुमेरा असगर केस की जांच में अगबराई। जांच इख्तियारिन मूजिब हुमेरा असगर जो मोबाइल फोन आखिरी भेरो 7 अक्टूबर 2024 ते शाम 5 वगे ताईं इस्तेमाल थी। हुमेरा असगर 14 माण्हुनि सां राब्तो कयो। अदाकारा की 75 नंबर से राब्तन जूं शाहिदियूं मिलियूं आहिनि। सिंधु दरिया में पानी बहकरन में लाॻीतो वाद। गुडू बैराज वट विचोले दर्जे की बोर्ड बरकरार। गुडू बैराज वट पानी जो मथां वेकरो 3,75,494 क्यूसिक ऐं हेठां वेकरो 3,35,803 क्यूसिक रिकॉर्ड। सखर बैराज वट मथां वेकरो 2,89,531 क्यूसिक ऐं हेठां वेकरो 2,40,826 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। कोटड़ी बैराज वट मथां वेकरो 77,095 क्यूसिक ऐं हेठां वेकरो 40,770 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। सखर बैराज के गेटन में 2 औरतुन समेत 5 ॼणनि जा लाश हथ। लाश गेट नंबर 27, 35, 40, 46 ऐं 63 वटां हथ आया। इतला ते पुलिस लाश खणाए अस्पताल मुंतकिल करे छॾिया। जूंगल बरसां जमीनी तकरार तां झेड़ो। फायरिंग में बनीगर कतुल गोट इमामुद्दीन बिजाराणी में बंगलानी बिरादरी की 2 धुरिन में झेड़ो थी पियो। गोलियों लगण सबब 12 वरे जो कदीर बंगलानी ऐं 14 वरे जो अब्दुल सुभान बंगलानी कतुल थी विया। वारसनि जो चवणु आहे त नीगर करमपुर वञी रहिया हुआ त शेर बंगलानी की धुर नीगरनि खे गोलियूं हणी कतुल कयो आहे। पुलिस जो चवणु आहे त 3 ॾींहं अॻु पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल धाड़ेल आला बख्श बंगलानी की पलाद में 2 नीगरनि खे कतुल कयो वियो आहे। लाहौर समेत पंजाब के मुख्तलिफ शहरन में सुबह सवेर तेज बरसात। पाकपतन, कसूर, सरगोदा, चीचावतनी और विहाड़ी समेत सूबे के मुख्तलिफ इलाक़न में बरसात जो सिलसिलो जारी। रोडन और गिटिन में पानी बीहण सबब मानुन के अच वञ में ॾुखियायूं। मौसमियात खाते जो चवणु आहे त अॼु खां 17 जुलाई ताईं सिंध, पंजाब, केपी, बलोचिस्तान और गिलगित बल्तिस्तान में तेज बरसातुन जो इम्कान है।